अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं आं शम्सुद्दीन सूमरो माला शरीफ शाह जामिया मस्जिद बेर शरीफ जो नायब पेशमाम तव्हां हिन मुक़दस अदारे जे तवसत सां बाला ऑफिसरनि ताईं आवाज़ पहुचाइण जे लाइ मुंहिंजी मदद कयो। साईं मूंसां मसइलो इहो आहे त मुंहिंजी मोरूसी मिल्कियत ऐं मुंहिंजी घरवारीअ जी मोरूसी मिल्कियत एकड़ ज़मीन जो ऐं मुंहिंजा पंजनि जरेबनि ते मुंहिंजो सालो महबूब अली वलद हज़ूर बख़्श ऐं उनजो पुटु अब्दुल गफ़ार वलद महबूब अली ऐं मुला तारिक सूमरो क़ाबिज़ आहिनि। उन क़ाबिज़नि इन्हनि जी शिकायत मां डॉक्टर साहब खे कई। डॉक्टर साहब जन चयो त बाबा हिननि सां फ़ैसिलो कयो। 2 माण्हू आया, उन्हनि मां तारिक सूमरो हो ऐं हिकु कुड़मी हुयो, भाउर हो घांगरो। तारिक सूमरे चयो बाबा तूं हिननि सां फ़ैसिलो कर, असां सां तुंहिंजो फ़ैसिलो बीहे थो त मां ज़िम्मेवारु आहियां, मां ज़ामिन आहियां, मां तोखे वठी ॾींदुसि। मां राज़ी थियुमि, मां फ़ैसिले लाइ राज़ी आहियां, पर हे फ़ैसिले लाइ कोन आया। वरी कुझु ॾींहंनि खां बाद में बाबू सूमरे साहिबु मूंखे फ़ोन घुरायो पंहिंजे बंगले ते, बाबा हिननि सां फ़ैसिलो कर। मां बाबू साहिब खे बि चयो साईं मां शहीद अलामा खे वटि बि राज़ी हुयुमि, तव्हां वटि बि राज़ी आहियां, मां फ़ैसिले लाइ राज़ी आहियां, मूंखे पंहिंजो हक़ु मिले। त बाबू साहिबु चयो त तूं पंहिंजा नाला ॾे त कंहिं वटि फ़ैसिलो कंदे। मां 3 सरदारनि जा नाला ॾिना। बाबू साहिब जो सूमरे साहिब जो नालो ॾिनो, अलामा डॉक्टर शहीद ख़ालिद मोहम्मद सूमरे साहिब जो नालो ॾिनोसीं, सरदार आगा अली ख़ान जलबाणी जो नालो ॾिनोसीं ऐं सरदार आगा अली नवाज़ ख़ान गांगरे जो नालो ॾिनोसीं, जिते सरदार अली नवाज़ ख़ान गांगरे ते इहे मुतफ़क़ थिया। उते फ़ैसिले ते वियासीं, धुरियूं वेठियूंसीं, ॻाल्हायोसीं। उते धुरियुनि मूंखे पंहिंजी ज़मीन मूंखे मिली। उहा ज़मीन मिलण खां बाद में लिखत मां खणी वियुमि डॉक्टर साहब खे त साईं मूंखे लिखत बि, खातो बि आहे, 7हों फार्म बि आहे ऐं फ़ैसिलो बि आहे सरदार साहब जो, मूंखे हाणे हक़ु नथो मिले। तारिक सूमरो मुदाख़लत थो करे, मूंसां वॾी ज़्यादती थो करे। मां डॉक्टर साहब खे शिकायत कई। डॉक्टर साहब राशिद महमूद साहब ॾे मोकिलियो। राशिद महमूद साहब फ़ोन कई तारिक सूमरे खे। तारिक सूमरे चयो त मुंहिंजो इन सां फ़ैसिलो आहे। उन खां जुमे ते ॻाल्हियूं थियूं, उते मां ला दवा थी वियो त मुंहिंजो को बि वास्तो न आहे। राशिद साहब चयो बाबा हिन जो हक़ु आहे, हिन जी ज़मीन हिन जे नाले ते आहे, फ़ैसिलो बि हे खटी आयो आहे, तूं हिन जी मदद कर। उते सफ़ा इनकार थी बीह रहियो त मां हिन जी मदद न कंदुसि। त हुन चयो तूं हिन जी मदद नथो करे त ॿी धुर जी बि मदद न कर। त उते हिन वणदी कोन ॾिनी ऐं मूंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वियूं जेके मां हिन प्रेस कॉन्फ्रेंस में नथो करे सघां। उन खां बाद में बि 2016 में इन 2 सालनि जे विच में काफ़ी झटियूं थियूं, मुंहिंजे मथां नाहा केस थिया। मुंहिंजे पुट खे सेंट्रल जेल मोकिलियो वियो लाड़काणे, उतां फ़ारिग़ थियासीं। वरी साल ॿिनि में वरी फ़ैसिले था ज़बरदस्ती। मां हर कंहिंखे अपीलूं कंदो रहियुमि, दरख़्वास्तूं ॾिनियूं बाला ऑफिसरनि खे, वज़ीर आज़म खे, चीफ जस्टिस खे, IG खे। उन्हनि मथां ज़ोर पियो। DIG साईं रखियो, मीराणी साहिबु जन चयो बाबा तूं हिननि सां ॻाल्हियूं कर। मां साईं ॻाल्हियूं थियल आहिनि, खातो बि आहे। वरी उन मोकिलियो नासिर मोहम्मद सूमरे साहिब ॾे। मां साईं मां अशद राज़ी आहियां। नासिर सूमरे साहिब वटि ॻाल्हियूं थियूं, उते तारिक उन धुर सां गॾिजी धुर बणिजी करे फ़ैसिलो थियो। उते बि नासिर मोहम्मद सूमरे साहिबु फ़ैसिलो असांजे हक़ में ॾिनो, जंहिं अॻिली धुर कोन मञियो। उते तारिक सूमरे असांजे वॾे भाउ न्याज़ अली सूमरे खे पर पुठ गाह ॾिनी, जिते हुन असां सां बदकलामी कई। तंहिंते नासिर मोहम्मद सूमरे साहिबु हुनखे थोरो घणो ॻाल्हायो, पर असांखे पंहिंजो हक़ु अञा कोन मिलियो। वरी 2-3 सालनि खां बाद में अॼु इहो हलंदो पियो अचे, असां बेहाल मजबूर हुआसीं। मुंहिंजी बरसातियुनि में जाइ किरी पई, मां कर्ज़दार थी वियुमि मोटरसाइकिलुनि जे धंधे कारोबार में। तव्हां सहाफ़ी भाइर ऐं शहरनि सभिनी खे ख़बर आहे त मां केतिरो परेशान आहियां। उन खां बाद बि मां पंहिंजे हक़ जी तरफ़ीअ लाइ तमामु हेॾे होॾे भॼंदो रहियुसि सरदारनि खे, सभिनी खे चयो, पर अञा मूंखे हक़ु कोन मिलियो। 2020 में हिकिड़े दोस्त मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में हिकिड़ो बयानु हलायो त बाबा शमसुद्दीन चवे थो त मां मौलाना फज़लुर रहमान जे जलसे में पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि। त उन जलसे खां अॻु में मूंखे काफ़ी दोस्तनि फ़ोनियूं कयूं, बाबा तूं कहिड़ो क़दम थो करें, तोसां हक़ु थींदो। पर उहो जलसो गुज़िरी वियो, मूंसां हक़ु कोन थियो। वरी हाणे बि इहो ई मुंहिंजो हिन महिल ताईं मूंखे हक़ु न मिलियो आहे। मां तव्हां वस वारनि खे, तव्हां सहाफ़ी भाइरनि खे, वस वारनि खे हिन क़ुर शरीफ़ जे वास्ते सां मां तव्हांखे कसम सां चवां थो, वस वारनि खे ख़ुशूसन साईं ताहिर महमूद सूमरो साहिबु, अलामा नासिर महमूद सूमरो साहिबु, अलामा राशिद महमूद सूमरे साहिब जन खे त ख़ुदा रा हिन क़ुर जे सदके मुंहिंजी मदद कई वञे, मुंहिंजी मदद कई वञे।